वनी हे पेट में मुझो बचड़ो आ इन जेला सोचो थई निहारे चवे तो मां इन बचड़े के पांजे अल्लाह जे हिफाजत में दई थो वना। गालिबन हज़रत अमीर उमर साईं जे दौर जी गाला उलमा वेठा हन तवील न तो वना मुख्तसर अर्ज कया ज़ाल के इए चई हलियो वयो कुछ सालन का बाद में जे वक्त में मुझा दोस्त अजीज 6 महीना या साल जेतरो भी टाइम गुजरियो जदे मोटी आयो दिठई त दड़ो बंद लगो पयो आ पाड़े जे मानू बुधायो तुझे घरवारी जो इंतकाल थी वयो आ मानू का पुछण लगो मुझे घरवारी जी कब्र किथे आ पांजे घरवारी जे कब्र ते वयो आ उते नीह जो कब्र ते 4 कुल पड़ी करे दुआ घुरी मोटी आयो आ अन्या पांजे बिस्तरे ते वेठो आ अजीब आवाज बुधण में था अचन केर सदे रहयो आ एकड़ो दफो हली आहे दे कब्र दे एकड़ो दफो हली आहे दे कब्र दे डप में ढिंदे थो चवे तो कब्र वारो मुखे केर सदे रहयो आ एतरे में न नजर अचण वारो अग्या रोशनी खयो बीठो आ चवे तो हिन रोशनी जे पोया हली आ जी रोशनी जे पोया हली आयो आ उन कब्र ते पहुतो आ दिसे त कब्र खुली पईया सेरा दी अखा मुझो नढड़ो सलाम तरफ विहारे छडियो आ। तवज्जो कजो हज़रत अमीर उमर साईं जे दौर जी गाला उन नंढड़े पांजे बचड़े के खणदो आ जेडी मल बचड़े के खणी इंदो आ अन्या बचड़े के खणी इंदो आ दुनिया हैरत में हुंदी आ मुझा दोस्त अजीज रोई 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 खुशी में दुख में दुआ घुरंदो आ अख लगी वेंदी आ बुधाइण वारो आवाज दींदो आ हिन बचड़े के अल्लाह जे हिफाजत में दई वियो हुए जेका शे रब जे हिफाजत में दी पिया उनके दुनिया जी काई ताकत कुछ भी करे कान सघंदी आ। अगर तू ज़ाल के भी अल्लाह जे हिफाजत में दई वनी है तो उन दे मथा भी खुदा मौत टारे छदे है। ऐ मुसलमानो नंढड़ी गाल हा लेकिन तमाम वडे मकसद वारी आ कहखा डिजण जी जरूरत ना है। रात जो सुमण वक्त बच्चन के कलमो पढ़ाए न्याणी हुजन पुट हिक बे के जो बाबा अल्लाह हाफिज बाबा अल्लाह हाफिज अम्मा अल्लाह हाफिज। अल्लाह हाफिज जी माना चाहे अल्लाह तुझो मुहाफिज अल्लाह तुझो निगहबान जेका शै न रब जे अमान में दी बिया बुधा उनके कुछ थी सके तो मुसलमानो जवाब दियो कुछ थी सके तो इंशाअल्लाह ताला बचन के कलमो पढ़ाईंदासी जवाब दियो अदाहे मूवी होदे भरन हाथ मथे खणी जो बचन के कलमो पढ़ाईंदासी इंशाअल्लाह ताला सुमण वक्त भी कलमो पढ़ाईंदासी उठण वक्त भी बचन के कलमे जो विरद कराईंदासी को याद रखी छद जदे न सुमण वक्त अल्लाह जे वहदानियत ऐ मुझे महबूब मदीने जे ताजदार जी रिसालत जो जिक्र करे पो सुमदे जदे इज़राइल मथो ईंदो फायदो त दिस जदे इज़राइल मथो ईंदो अचे पैगाम खणी पहुचंदो चवंदे तरसो इज़राइल पहिरीं मां पंहिंजो कलमो पढ़ा मुझे ज़िंदगीअ जो विरदा जवाब दे जेके कलमो मरण वक्त नसीब थे बुधा जन्नत जी टिकट आहे या नाहे आहे न पांजे पान में आदत विच इहो न समझ मां हेडो गुनाहगार हां 80 साल गुनाहन में गुजारे में 40 साल हाने केड़ा कलमा पढ़न न न ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। सुभान अल्लाह। मुझो रब जने कुरान में फरमाए तो पियो ऐ मुझा बान्हा मां अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न थियो तहाजा गुनाह वडा ना मुझी रहमत वडी आ मुझी बख्शिश वडी आ। अल्लाह इए कोन चयो त 1.5 साल जा गुनाह माफ कंदो मैं इन्नल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ मेरा ही गुनाह माफ करे छदींदो मैं इन्नहु हुवल गफूरुर रहीम रुगी बख्शींदड़ नाया बख्शण सा गड रहम करण वारो भी आया। सुभान अल्लाह।
इंशाअल्लाह ताला सुम्हण वक्त कलमो पढ़ण जी पाण में भी आदत विझ बचड़न के पढ़ाईंदे त पाण त ऑटोमेटिक पढ़ंदे न मुसलमान फायदो दिस सुम्हण वक्त कलमो पढ़ंदे इंशाअल्लाह ताला मरण वक्त तोखे कलमो नसीब थींदो जी अख खुलई ये पहरो जुबान ते लफ्ज निकरे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खुद भी पढ़ बचड़न के भी पढ़ा फायदो केड़ो मिलंदो जेडी मन कब्र में मिट माइट छडे इंदई मुनकर नकीर आईंदा ए जहन्नम जे बाह मां गुरजू गाड़ियों करे लोह जू खणींदा अजे चवंदे उथी जिया तू उथंदे चवंदे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुनकर नकीर चवंदा मौला इन खां छा पुछूं जेको पुछण आया हूं इहो त रिय पुछो हिन बुधाए छडियो आ हाने सवाल केड़ा कयो अल्लाह फरमाइंदो मुझे खाइफ बांधे खो मुझे खौफ रखण वारे बांधे खो मुझे महबूब जे दीवाने को पुछा छाजी कदो जन्नत जी दरी खोले दियोस त कयामत जे अचण ताईं वेठो मज़ा वठे सुभान अल्लाह दुखियाई घणी है या फायदो घणो फायदो थोड़ो जवाब दियो फायदो घणो है न तकलीफ काई काने अनपढ़ियल भी पढ़े नंढड़ो भी पढ़े कुराइड़ी भी पढ़े नौजवान भी पढ़े अमीर भी पढ़े गरीब भी पढ़े ऐ मुझा दोस्त अजीज रब्बो रे जान सौलो आया रब्बो रे जान सौलो आरुगो पादुगिची में पाए अदा मेरे वठी लजपाल मोहम्मद परवर के परचाए अदा रब्बो रिझाइणो सौलो आया रब्बो रिझाइण सौलो आरुगो पादुगिची में पाए अदा मेरे वठी लजपाल मोहम्मद परवर के परचाए अदा मेरे वठी लजपाल मोहम्मद परवर के परचाए अदा अल्लाह के परचाण सोलो आ ना जवाब दियो अल्लाह के परचाण सोलो आ जने हिकड़ी अमर जे आदो हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमाइन था ऐ अल्लाह जा बानो नंढड़न बारन का कुछ सिखंदा कयो नंढड़न बारन के ता असा बेवकूफ समझना हो उनन के जमा ढूंढदा हो सुनो अलीउल मुर्तजा शेर खुदा फरमाए थो त नंढड़न बारन का सिखो या अली छा सिखो पान फरमायो तवा दिठो आ त जदे नंढड़ो बार पंजीअ ते चढ़ंदो आ जायज नाजायज सवाल कंदो आ अम्मा वट 50 रुपया भी कोनन चवे तो अम्मा मुखे मेले जे ला 100 रुपया खपे बाबा मेले जे ला 100 रुपया खपे अम्मा बाबा चवन था कोने को पहरी घुरे थो वरी मुंह ढरणो थो करे जेडी मलन रोवण शुरू कंदो आ अखड़न में लुणक लाड़ींदो आ अम्मा जी मोहब्बत वरी इंदी आ अब्बे जो प्यार मोटी इंदो आ गंद न हुंदा हन पैसा थिल त ओ धारा वठी भी बचड़े खे दी बाहन त बचड़ो रोए थो पियो सोने अलीउल मुर्तजा फरमायो जदे अब्बे अम्मा के रोई जायज नाजायज मंजराए सकी थो त मुझो करीम रब त कुर्बदारा रुगी अखियों आलियो करे रब खां दुआ घुरदिस त मुझो रब तोखे माफ करे थो या न थो सुभान अल्लाह तावीज़ दीजा कम को न थो थे कम थे तावीज़ दीजा सितारो मुझो गर्दश में आ ऐ खुदा जा बांधा उम्मीद थो रखा त इंशाअल्लाह ताला आइंदा इन तावीज़न वार को परे रहंदो कहे अल्लाह वारे दे हलिया वञो खुदा जे सालिह बांधणे दे हलिया वञो जन पंहिंजी पूरी जिंदगी काल अल्लाह व काल रसूल में गुजारिया जन पंहिंजी पूरी जिंदगी रब जो कुरान पढ़ंदे पढ़ाईंदे गुजारिया अजकल असां तव्हां वटि उन्हनि जो कदर कोन्हे को पर उन्हनि ॾे वेंदा कयो उन्हनि जी निंड भी इबादत आहे मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमायो आहे त उन्हनि जी निंड करण भी इबादत आहे जॾहिं न उहे हथड़ा खणंदा आहिनि मुंहिंजो अल्लाह उन्हनि जा हथड़ा ख़ाली कोन मोटाईंदो आहे अल्लाह वारनि खां दुआऊं घुरायो अल्लाह वारनि जे सोबत में हलो इंशाअल्लाह ताला रब बेड़ो पार कंदो हिकु दफ़ो दुरूद पढ़ त अॼु मां मौज़ू शुरू थो कयां कलाक थियो अञा हिकिड़ो कलाक मूंखे ॾियो सुभान अल्लाह
सजे रबीउल अव्वल में 1.25 कलाक 1.5 कलाक परदे मोहम्मद मूसा गुलाम अली वट 2 कलाक छो त मुंहिंजा दोस्त हन मां पहिरीं उन्हनि खे चई चुको हां हिकिड़ो कलाक तव्हांखे छा थो ॿुधायां मुंहिंजे मदीने वारे मीर जी शादी थो ॿुधायां छा ॿुधायां मुंहिंजे आका जी शादी मुंहिंजे हुज़ूर जी शादी कीअं थी आहे साल 2 में हिकु दफ़ो पढ़ी हुयमि ॻोठ हसन जमालीअ में फ़कीर गुलाम अली गॾु हुयो उते ई मूंखे चई साईं जॾहिं न असां वटि प्रोग्राम थिए त मुंहिंजे आका जी शादी असांखे ॿुधाइजो कॾहिं न ॿुधो आहे छा दिलि जो ख़्यालु आहे अल्लाह क़ुरान करीम में फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक ओ मुझा महबूब मुस्तफ़ा तुझे बेनियाज़ रब तुझे ज़िक्र के बुलंदो बाला करे छॾियो आहे अल्लाह जा बानड़ो इल्मी नुकात घणा नंढड़ो हिकिड़ो अर्ज़ कयां अहले इल्म जे लाइ अल्लाह ताला फरमायो तुझे ज़िक्र के तुझे बेनियाज़ रब अरफा आला करे छॾियो आहे अल्लाह ये कोन फरमायो त कॾहिं खां छो त कॾहिं खां जो लफ़्ज़ आहे ई कोन मुंहिंजो मुस्तफ़ा तॾहिं हुयो जॾहिं कॾहिं बि कान ही तॾहिं बि कान ही जॾहिं बि कान ही कुछ भी न हुयो हिकु खुदा हुयो ॿियो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा हुयो अल्लाह ताला जे बानड़ो कॾहिं कॾहिं आशिकनि जा शेर पढ़ंदो आहियां पोइ कुछ दोस्त चिड़ी पवंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त इहे काफ़ियूं जेके आहिनि इहे न चओ उन्हनि खे चवंदो आहियां त तव्हांखे कहिड़ी ख़बर त सचल साईं जी काफ़ीअ में कहिड़ो राज़ रखियलु आहे भिटाई जे ॿोलीअ में कहिड़ो राज़ रखियलु आहे भिटाई साईं छा थो चवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॻाल्हियूं करण